चवंदा आहिनि त मुस्तक़बिल जे हवाले सां प्लान हुजणु हिकु अलॻि ॻाल्हि आहे, पर हमेशा ॻणतीअ में रहणु हिकु ख़तरनाक तिबी मसइलो आहे। ॻणतियूं अव्हांखे ॻारे छॾनि थियूं, एतिरो नुक़सान ॾियनि थियूं जो अव्हांजी उमिरि घटिजी वञे थी। इहो घणा माण्हू ॼाणींदा हूंदा, पर इन ते तहक़ीक़ बि कई वई आहे ऐं साइंसदाननि बि इहा ई सलाह ॾिनी आहे त साईं ॻणती न कंदा करियो। अबूज़हबी जे मुहक़िक़नि रिसाले में हिकु तहक़ीक़ शाया कई, जंहिंमें 2008 खां 2017 ताईं 162 मुल्कनि में लाॾाणो करे वियल माण्हुनि जा अंग खर हुआ। मुहक़िक़नि दरियाफ़्त कयो त सभ खां वधीक पुरतशदुद मुल्कनि में इंसान घटि ज़िंदगी जीअनि था ऐं हैरत जी ॻाल्हि इहा आहे त औरतुनि जी भेट में इहो असर मर्दनि ते घणो थिए थो। मुस्तक़बिल बाबति गैर यकीनी वारी सूरत हाल, ख़ासि तौर ते बका जे हवाले सां ॻणती, इंसानी रवैये ऐं अमली ज़िंदगी जे तरीक़ेकार ते फ़ैसिले साज़ी, तालीम में सीड़पकारी, सेहतमंद ज़िंदगी ऐं ॿार पैदा करण या न करण वारा मसइला बि मौत जे सबबनि में शामिल आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त तशदुद में अहम समाजी ऐं नफ़्सियाती मर्ज़नि सां कमज़ोरी जी बुनियादी हालत बि शामिल हूंदी आहे, जंहिंसां डिप्रेशन, शराब पीअण, आघात जा रवैया ऐं पोस्ट ट्रामेटिक स्ट्रेस डिसऑर्डर जो ख़तरो वधी वञे थो, जंहिंखे सम्झणु ज़रूरी आहे। मुहक़िक़नि जो चवणु आहे त असांजे मुताले में ख़बर पई आहे त मौत जी शरह ते तशदुद जो असर ज़िंदगियूं घटाइण खां बि वधीक आहे। हिकु पुरतशदुद मुल्क में रहण लाइ ॿिटो भार पवे थो। गैर यकीनी जी आला सतह पुरतशदुद रवैये में मुलविस हुजण जो इम्कान बि वधाए थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk